अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ सां गॾु मैं आवां जो मेज़बान मेराज हबीब। प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं वफ़ाक़ी हुकूमत जेके वाइदा कया हुआ आवाम सां, आवाम खे इहो ॿुधायो वियो त 1 करोड़ नौकरियूं ॾिनियूं वेंदियूं, पर हिन हुकूमत खे 3 साल गुज़री चुका आहिनि। उन अरसे दौरान केतिरनि ई इदारनि मां सरकारी मुलाज़िमनि खे बि कढियो वियो आहे, जंहिंजो अंग रोज़ जे बुनियाद ते वधंदो पियो वञे ऐं वाज़िह तौर ते हीअ हुकूमत अवाम खे बेरोज़गार करण जो कारण बणी आहे। जिते सरकारी इदारनि मां माण्हुनि खे कढियो पियो वञे त उते ई वरी साॻी वक़्त में केतिरा ई अहिड़ा मुलाज़िम आहिनि जेके कोरोना वायरस जी सूरत हाल ऐं मुआशी सूरत हाल सबबि बेरोज़गार पिणु थिया आहिनि। हिन वक़्त ताईं अंदाज़नि लखनि जी तादाद में माण्हू हिन हुकूमत दौरान बेरोज़गार थी चुका आहिनि। गुज़िरियल हफ़्ते सुप्रीम कोर्ट पारां पीपल्स पार्टी जे हुकूमती दौर में भर्ती थियल सरकारी मुलाज़िमनि खे घर भेड़ो करण बाबति फ़ैसिलो ॿुधायो। 42 सिफ़नि ते ॿधल हिन फ़ैसिले सबबि 12,000 खां वधीक मुलाज़िमनि जी सरकारी नौकरी ख़तमु कई वई आहे, जेके सालनि खां वफ़ाक़ी खातनि में नौकरियूं सरअंजाम ॾींदा हुआ। पीपल्स पार्टी जे शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो वारे हुकूमती दौर में 1993 ऐं 96 में मुख़्तलिफ़ वफ़ाक़ी इदारनि में 12,000 खां वधीक मुलाज़िमनि खे भर्ती कयो वियो हो। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जी हुकूमत अचण बाद उन दौर में भर्ती कयल समूरनि मुलाज़िमनि खे सियासी भर्तियूं करार ॾेई उन्हनि खे नौकरियुनि तां बरतरफ़ कयो वियो हो। जंहिं बाद नवाज़ शरीफ़ जी हुकूमत ख़तमु थी, मुशर्रफ जे हुकूमती दौर में हीउ मामिलो 2003 में सुप्रीम कोर्ट आयो, जिते अदालत पारां इहो फ़ैसिलो ॿुधायो वियो त हीउ सियासी भर्तियूं न आहिनि। उन अरसे दौरान मुलाज़िमनि पारां मुख़्तलिफ़ अदालतनि में दरख़्वास्तूं बि दाख़िल करायूं वियूं हुयूं, जॾहिं त उहे मुलाज़िम एहतिजाज बि कंदा रहिया। पीपल्स पार्टी जी हिकु भेरो ॿीहर जॾहिं हुकूमत आई त पीपल्स पार्टी जे हुकूमती दौर में भर्ती कयल बरतरफ़ मुलाज़िमनि जी बहाली लाइ 8 दिसंबर 2010 ते उन वक़्त जे सदर आसिफ अली ज़रदारी पारां सदारती ऑर्डिनेंस जारी करे मुलाज़िमनि खे बहाल करण जो हुकुम जारी कयो वियो हो। सदारती ऑर्डिनेंस खां पोइ क़ौमी असेंबली ऐं सेनेट मां बिल मंज़ूर कराए सेक्ड एम्प्लॉइज़ बहाली एक्ट 2010 ज़रिए नवाज़ शरीफ़ जे हुकूमती दौर में बरतरफ़ कयल समूरनि मुलाज़िमनि खे मरहलेवार बहाल कयो वियो हो। जंहिं बाद लाॻापियल खातनि जे मुलाज़िमनि पारां मुल्क जी सूबाई अदालतुनि तोड़े सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्तूं दाख़िल कराई वियूं हुयूं, जंहिं में मुलाज़िमनि जो चवणु हो त मुलाज़िमनि जी बहाली सबबि हुननि जा प्रोमोशन रुकिजी वेंदा ऐं हू उन सां मुतासिर थींदा। जंहिं दरख़्वास्त ते फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे। इहा दरख़्वास्त 2012 में दाख़िल कराई वई हुई, जंहिंजो फ़ैसिलो 20 महीना अॻु महफ़ूज़ कयो वियो हो। 9 साल हलंदड़ केस जो 20 महीना अॻु फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो, जेको जस्टिस मुशीर आलम पारां पंहिंजी रिटायरमेंट खां हिकु ॾींहुं अॻु तहरीर करे ॿुधायो वियो, जंहिंजो तफ़सीली फ़ैसिलो बि जस्टिस मुशीर आलम पारां लिखियो हो। फ़ैसिले मूजिबि 1993 ऐं 96 में वफ़ाक़ी खातनि, जिन में सिविल एविएशन ऑफ पाकिस्तान, PIA, पाकिस्तान टेली कम्युनिकेशन इंटेलिजेंस ब्यूरो, सुई सदरन गैस कंपनी, सुई नादरन गैस कंपनी, पाकिस्तान ट्रेडिंग कॉर्पोरेशन, OGDCL, PSO, एसोसिएट प्रेस ऑफ पाकिस्तान, ज़रई तरक्याती बैंक, स्टेट लाइफ इंश्योरेंस, नेशनल बैंक ऑफ पाकिस्तान समेत ख़ुद मुख्तार ऐं नीम ख़ुद मुख्तार इदारनि जा 12,000 खां वधीक मुलाज़िम शामिल आहिनि। अहम ॻाल्हि इहा आहे त हिननि मुलाज़िमनि मां अक्सरियत जो तालुक़ सिंध सां आहे। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे दौर में अक्सर सिंध जा मुलाज़िम वफ़ाक़ में भर्ती कया विया हुआ। फ़ैसिले मूजिबि मुलाज़िमनि खे अदा कयल समूरियूं मराहतूं ऐं अदायगियूं बि वापसि करण जो हुकुम जारी कयो वियो आहे। इन फ़ैसिले बाबति अहम ॻाल्हि इहा आहे त इन फ़ैसिले जी आड़ में मुख़्तलिफ़ खातनि पारां मुलाज़िमनि खे बरतरफ़ करण जो सिलसिलो बि शुरू कयो वियो आहे। काल्ह सुई सदरन गैस कंपनी पारां जारी कयल नोटिस मूजिबि सुप्रीम कोर्ट जे 17 अगस्त ते साम्हूं आयल फ़ैसिले मूजिबि 2010 में सेक्ड एम्प्लॉइज़ एक्ट तहत बहाल थियल मुलाज़िमनि खे बरतरफ़ करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे, जिन जो तादाद 2900 ॿुधाए पियो वञे। न सिर्फ़ एतिरो, पर इंटेलिजेंस ब्यूरो में बि मुलाज़िमनि खे कमु करण खां रोकियो वियो आहे। हिन वक़्तु वफ़ाक़ी खातनि में जेके सिंध जा मुलाज़िम कमु कनि था, उहे हज़ारनि जे तादाद में आहिनि, अहम उहिदनि ते मौजूदु आहिनि। अदालत जे इन फ़ैसिले सबबि जज जी रिटायरमेंट खां हिकु ॾींहुं अॻु जारी कयल हिकु नोटिस ते हज़ारे माण्हू बेरोज़गार कया विया आहिनि। हिन मामले ते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजनि जो सिलसिलो बि शुरू थी चुको आहे। काल्ह पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां प्रेस कॉन्फ्रेंस दौरान इहो ॿुधायो वियो त वफ़ाक़ जूं सिंध सां ज़्यादतियूं जारी आहिनि। वफ़ाक़ी सरकार सिंध जे 16,000 नौजवाननि जे हक़नि ते धाड़ो हयो आहे। इन बाबति पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो छा चवणो अचो त ॾिसो। बिलावल भुट्टो ज़रदारी जी ॻाल्हि ॿोल अवां ॿुधी। इमरान ख़ान जी हुकूमत अचण सां अवाम सां इहो वाइदो कयो वियो हो त 1 करोड़ नौकरियूं ॾिनियूं वेंदियूं, पर हीअ हुकूमत बहितर अवाम खां नौकरियूं खसण ते रुधल आहे। हाणे कोर्ट जो सहारो वठी वफ़ाक़ी इदारनि मां मुलाज़िमनि खे कढियो पियो वञे। हिन हुकूमत जे 3 सालनि में लखे माण्हू बेरोज़गार थी चुका आहिनि। नौकरियूं ॾियण बदिरां वफ़ाक़ी हुकूमत नौकरियूं खसण वारी पॉलिसी ते नज़र अचे पई। स्टील मिल जे हज़ारे मुलाज़िमनि खे बरतरफ़ कयो वियो आहे। रेडियो पाकिस्तान जा मुलाज़िम केतिरा ई मुलाज़िम आहिनि जिन खे बि बरतरफ़ कयो वियो आहे। उन सां गॾोगॾु PTV, PIA समेत मुख़्तलिफ़ वफ़ाक़ी सरकारी इदारनि मां हज़ारे मुलाज़िमनि खे बेरोज़गार कयो वियो आहे। उन सां गॾोगॾु महांगाई ऐं कोरोना वायरस सबबि जेके लखे माण्हू मुतासिर थिया आहिनि ऐं बेरोज़गार थिया आहिनि,
उहे अलॻि आहिनि। इन सॼे मामले बाबति पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं, ख़ासि तौर ते सुप्रीम कोर्ट पारां हीउ जेको फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे उन ते पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। असांखे हिन वक़्तु वीडियो लिंक ज़रिए जॉइन कयो आहे नामेरा कानूनी माहिर आहिनि एडवोकेट इश्तियाक चौधरी साहब। सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। चौधरी साहब बहुत शुक्रिया आपका प्रोग्राम में वक्त देने के लिए। बताइएगा, ज़ाहिर आप देख रहे हैं इस मामले को, और हमने देखा गुज़िश्ता हफ्ते जब जस्टिस मुशीर आलम साहब का आखिरी दिन था सुप्रीम कोर्ट में, तो वो ऐसा फैसला देके गए हैं जिससे तकरीबन 12,000 से ज़्यादा जो घर हैं उनके चूल्हे बुझ चुके हैं और इस वक्त एहतजाजों का सिलसिला शुरू हो चुका है। आप किस तरह से देख रहे हैं इस फैसले को? इसमें तकरीबन 5 इलीगैलिटीज थी जो मैंने बुनियादी तौर पर गनवाई भी थी कि जो सुप्रीम कोर्ट का जो जजेस कोड ऑफ कंडक्ट है वो कहता है कि आप जल्द से जल्द फैसला करेंगे, और ये फैसला देखें 1.5 साल बाद सुनाया गया है। 1.5 साल में किसने क्या आर्गूमेंट किए हैं, किसने क्या बात की है, वो भूल जाती है। ये पॉसिबल ही नहीं है कि मैं आपसे आज बात करूं और आप मुझे ये बताएं कि वो 1.5 साल केस पड़ा रहे और 1.5 साल के बाद फिर उस पर फैसला सुनाया जाए यकदम। ये कैसे मुमकिन है? इसी बिना के ऊपर आप देखें वो जजमेंट को पढ़ के, तो उसमें आप किसी भी जगह के ऊपर जो वो बहस की है वो नज़र नहीं आएगी उस डिटेल के साथ। फिर मैंने उस केस का भी हवाला दिया है 2015 SCMR 1550। उसमें सुप्रीम कोर्ट ने एक प्रिंसिपल तय किया हुआ है कि वो केसेस जिनमें जो 6 माह के अंदर फैसला नहीं सुना है, तो ये 2 बातें ही काफ़ी हैं इस जजमेंट को सेट रिव्यू होने में और सेट असाइड होने में। फिर इन्होंने क्या किया कि ये जो अल्ट्रा वायरी डिक्लेयर कर दिया है सारे एक्ट को ही, उन लोगों को रेमेडी लेस छोड़ दिया। चलें, अगर आपने अल्ट्रा वायरीज डिक्लेयर भी करना था तो ये करते कि जो है वो ये जो एम्प्लॉइज हुए थे इनको रेमेडी लेस ना छोड़ते कि फर्ज करें जिसके खिलाफ जो कार्रवाई कानूनी तौर पर उस वक्त हुई थी वो आज़ाद है कि वो अदालत में जा सकता है, अदालत का दरवाज़ा खटखटा सकता है, और उसके ऊपर जो है वो लिमिटेशन आड़े नहीं आएगी। मतलब ये होता है, हमने बड़े बड़े फैसलों में भी देखा कि कभी ऐसे नहीं होता कि अदालत आपके लिए दरवाज़ा ही बंद कर दे। फॉर एग्जाम्पल, अगर किसी को 2010 में निकाला था या 2000 में निकाला था, 96 में निकाला था, तो वो जो उस वक्त अदालतों में गए थे वो आपने क्यों दरवाज़ा बंद कर दिया कि वो ना जाएं? तो ये बहुत बड़ा जो है वो इसमें गलती है, रेमेडी लेस नहीं छोड़ा जा सकता। इसके बावजूद इसका जब आप इफेक्ट देखते हैं तो इफेक्ट में मैं कहूँगा कि 3-4 चीज़ें करने की ज़रूरत है। एक तो ये है कि रिव्यू पिटीशन भी दायर की जानी चाहिए, और वो जो पार्टी नहीं भी थे उनको भी चाहिए कि रिव्यू पिटीशन दायर करें, क्योंकि ये 12,000 के करीब एम्प्लॉइज हैं। मैक्सिमम जब रिव्यू पिटीशन दायर होगी तो एक बड़ा जो है वो केस बनेगा, पब्लिक एट लार्ज का केस बनेगा। तो जब पब्लिक एट लार्ज का केस बनेगा तो फिर सुप्रीम कोर्ट ये जो बेंच है, चूंकि मुशीर आलम साहब खुद रिटायर हो गए हैं, उनकी जगह तीसरा मेंबर आएगा, 2 यही मेंबर रहेंगे। तो जो जजमेंट का ऑथर है वो नहीं है, तो जब और कोई जज आएगा तो वो अगर केस उन्होंने रिव्यू में सुन लिया, मैं फिर ये कहता हूँ अगर सुन लिया तो बड़े चांसेस हैं रिव्यू होने के इस जजमेंट के जो है। अच्छा, अब थोड़ा सा ये आगाह कीजिएगा इश्तियाक साहब, ज़ाहिर है ये जो तकरीबन 96 के मुलाजमीन हैं, और इस हवाले से जब नवाज शरीफ साहब ने इनको सियासी भर्तियां करार दिया था, उसके बाद 2003 में भी तकरीबन ये मामला आया था कोर्ट में। उस वक्त अदालत ने ये करार दिया था कि ये जो भर्तियां हैं ये सियासी नहीं है। जो इस वक्त फैसला आया है वो हमें नज़र आ रहा है कि 2012 की जो पटिशन है उस पर फैसला सुनाया गया, जैसे आपने जिक्र किया कि 1.5 महीने के बाद फैसला आया है, 1.5 महीना पहले ही इस फैसले को महफूज किया। जी हाँ, बिल्कुल। तो इस हवाले से थोड़ा सा ये आगाह कीजिएगा, ज़ाहिर कानूनी तौर पर आप बता सकते हैं कि ऐसे फैसले जिनसे ये तासुर जाता हो कि किसी न किसी हद तक उसमें कोई सियासी अंसर शामिल होता है, तो उनकी क्या कानूनी तौर पर अहमियत रह जाती है? देखें, कुछ भी हो, वो कहते हैं ना सुप्रीमा लेक्स, एक लैटिन का प्रिंसिपल है सुप्रीमा लेक्स सुप्रीमा पॉपुलाई। उसका मतलब ये है कि जो
विल ऑफ द पीपल है, जो सुप्रीम लॉ है लैंड का, वो लोग होते हैं। मुझे ये बताएं कि 12,000 से ज्यादा खानदान हैं जो इससे वाबस्ता है, और आपने 12,000 के खानदान को तो आपने खत्म कर दिया, उनका रिजर्व खत्म कर दिया। तो आपको चाहिए था कि आप एक ऐसी जजमेंट देते जिसमें कम से कम ये जो पब्लिक एट लार्ज किधर जाएगी, ये कभी ऐसे नहीं होता। क्योंकि इतने बड़े लोगों को 12,000 से पूरी जुडिशियल हिस्ट्री में जो है वो, मुझे ये इससे पहले 2006 में गालिबन मुबीनुल इस्लाम केस आया था, लेकिन ये उससे भी बड़ा है उस अंदाज में देखा जाए तो। क्योंकि उसमें भी कम से कम ये किया था कोर्ट ने कि जिसका जो फोरम बनता है वो उस फोरम पे जाए और अपना हक के लिए, इंसाफ के लिए जाए। तो 12,000 खानदान का रिजक छीनना और उनको विद द सिंगल स्ट्रोक ऑफ पेन घर में भेज देना, ये वो जो प्रिंसिपल है जो पब्लिक एट लार्ज का, और इसमें सुना ही नहीं गया, अटॉर्नी जनरल को भी नहीं सुना गया। आप देखें ना ऑर्डर 27A का, मुझे कोई ऑर्डर नहीं है उसके अंदर कि वो उसको सुना हो। तो ये ऑल ऑफ ए सडन हुआ है। अब मुझे बताएं कि बशीर आलम साहब रिटायर हो रहे हैं, और जिस दिन वो रिटायर हो रहे हैं उसी दिन इसकी जजमेंट को वो अनाउंस कर रहे हैं। तो ये जैसे ऑल ऑफ ए सडन जैसे गिरती है चीज। तो केस भी तकरीबन भूल चुका है, अब 1.5 साल के बाद क्या याद रह जाता है। तो इस बिना के ऊपर जो है वो, जो ये वाला प्रिंसिपल था ना, राइट टू लाइफ, इसको इग्नोर किया गया है। जो लाइफ है, लाइफ 12,000 खानदान की लाइफ किधर जाएगी? जो राइट टू लाइफ है, आर्टिकल 9 है कॉन्स्टिट्यूशन का, आईने पाकिस्तान का, कि आप किसी की जिंदगी नहीं छीन सकते, जिंदगी नहीं छीन सकते। जिंदगी से मुराद ये है मीन्स ऑफ लाइफ। मीन्स ऑफ लाइफ ये है जो आपकी सैलरी से मिलते हैं, जो आप जरूरियात जिंदगी खरीदते हैं। तो ये बहुत कॉन्स्टिट्यूशनल भी इसको देखा जाए तो आर्टिकल 9 के जिम्मे में आता है, वायलेशन है। आर्टिकल 10A है, फिर प्रोसीडिंग होनी चाहिए, और फिर जो है वो एक दफा ऑलरेडी जब फैसला आ चुका है तो फिर ये कभी भी नहीं होता। देखें, ये कभी भी नहीं होता कि रिट्रोस्पेक्टिव इसका इफेक्ट हो कि आप 2010 में अब जो लोग आ चुके हैं आप उन सबको निकाल दें। मतलब ये दिस इज टोटली, ये जो ट्रेंड है ये बड़ा ही खतरनाक है। अब सर थोड़ा ये सा इसमें जो कंफ्यूजन इस वक्त सामने आ रही है, ज़ाहिर है जो 2010 में हमने देखा पीपल्स पार्टी की जब दोबारा हुकूमत आई तो एक्ट आया, फिर इसे बाज़ाब्ता तौर पर पार्लियामेंट से इसकी मंजूरी भी हुई, सेनेट और कौमी असेंबली से। क्या इख्तियार है सुप्रीम कोर्ट के पास कि अगर कोई चीज़ पार्लियामेंट लाती है और वो उसे एक्ट के तौर पर कबूल कर लेती है तो उसके बाद उसको भी खत्म किया जा सकता है? नंबर 1। नंबर 2, ये बताएगा कि इस पूरे फैसले के बाद हालांकि पीपल्स पार्टी ये तासुर दे रही है कि सियासी तौर पर वफाकी हुकूमत तो मुसलसल लोगों का रोजगार छीन रही है, खासतौर पर वफाकी इदारों के हवाले से, तो ये किसी न किसी तरीके से कोशिश है कि इसके तहत ही लोगों का रोजगार छीना जाए। आपकी इस पर क्या राय है? देखिए, जहां तक तो पहले सवाल की बात है, तो अगरचे कानून जो है वो पार्लियामेंट ही बनाती है, लेकिन जो कोई भी कानून है कॉन्स्टिट्यूशन से बाला नहीं हो सकता। तो सबसे ऊपर कॉन्स्टिट्यूशन होता है, उसके बाद फिर कानून होता है, लॉ। मतलब आइन और कानून में फर्क है। आइन जो है वो सुप्रीम है, उसके नीचे लॉ आता है, कानून जैसे ये एक्ट रेगुलेशन आती है, ये हायरार्की होती है। और से के खिलाफ है तो वो उसको अदालत का अख्तियार होता है कि वो उसको खत्म कर दे, इस पे कोई दूसरी राय नहीं है। लेकिन देखना ये है कि वो कानून की जो आईने पाकिस्तान की इंटरप्रिटेशन है वो कैसे हुई है। पिवटल क्वेश्चन ये था, जो आर्टिकल 9 है उसकी इंटरप्रिटेशन जिस तरह होनी चाहिए थी वो नहीं हुई। आर्टिकल जो 10A है उसकी इंटरप्रिटेशन जिस तरह होनी चाहिए थी वो नहीं हुई। देखिए, उन्होंने जो आर्टिकल 25 की बेस के ऊपर इसको किया है, जो डिस्क्रिमिनेशन का है, और बुनियाद ये बनाई है कि जो सिविल सर्वेंट एक्ट के तहत मुलाजमीन थे वो उनको ये डिस्क्रिमिनेट करता लॉ। ठीक है,
अब मुझे ये बताइए कि फॉर एग्जांपल जो सिविल सर्वेंट एक्ट है, क्योंकि सिविल सर्वेंट एक्ट में 3 एम्प्लॉइज की कैटेगरी ये है जो सिविल सर्वेंट के जुमरे में नहीं आते, जिसमें कॉन्ट्रैक्ट एम्प्लॉय है, डेली वेजर है और एडहॉक एम्प्लॉय है। बाकी जो एम्प्लॉय है वो सिविल सर्वेंट एक्ट के जिम्मे में आते हैं। अब अगर इनमें जो एम्प्लॉयज थे वो एम्प्लॉयज जो ऑफिसर थे ग्रेड 16 से या 16 से अबव थे, क्या वो तो सिविल सर्वेंट कैटेगरी में आ गए, तो फिर तो डिस्क्रिमिनेशन नहीं बनती। और वो जो सिर्फ 3 कैटेगरी थी उनको आप अलग कर देते, डेली वेजर को अलग कर देते, कॉन्ट्रेक्चुअल एम्प्लॉइज को अलग कर देते और जो एडहॉक थे उनको अलग कर देते और देखते कि जी उनका केस अलग है। और उनकी हद तक आप कहते कि वो चले, वो डेली वेजर ही रहेंगे, वो जो है एडहॉक ही रहेंगे, वो उस पोजीशन में चले जाते ना। घर में भेजने का क्या जवाब बनता है? मतलब वो जिस पोजीशन में थे उस पोजीशन में चले जाते तो कोई डिस्क्रिमिनेशन नहीं थी। तो ये इंटरप्रिटेशन की सवाल की बात है जो सही तरह पे फिर जो सामने नहीं आ सकी। अच्छा दूसरा इसमें सवाल थोड़ा सा ये भी ऐड कीजिएगा, ज़ाहिर जिस तरह से आप बता रहे हैं, हम देख रहे हैं जो सवालात उठ रहे हैं मुसलसल कानूनी तौर पर, इस वक्त क्या ऑप्शंस मौजूद हैं? ये जो इस वक्त लोग निकाले जा चुके हैं उनका सिलसिला अब शुरू हो चुका है। जैसे मैंने अपने इंट्रो में जिक्र किया स्विट्जरलैंड गैस के हवाले से और इंटेलिजेंस ब्यूरो से भी यही खबरें आ रही हैं, तो उनके पास अब क्या ऑप्शन मौजूद है? हालांकि जैसे आपने बताया कि वो रिव्यू में जाने के लिए भी उनको रोका गया है। देखिए, रिव्यू में लीगल ऑप्शंस तो यही है कि वो रिव्यू में जाएं और रिव्यू भी फाइल करें और उसके साथ साथ जो है वो जो जिसको जो लेटर मिलता है, देखिए उसने ये देखना है कि ये मेरे पे अप्लाई कर होता है कि नहीं होता। फॉर एग्जांपल मैं समझता हूँ कि जो ऑफिसर हैं या वो ऑफिसर कैटेगरी लोग हैं और सिविल सर्वेंट की डेफिनेशन में भी वो आते, तो वो कॉन्ट्रेक्चुअल एम्प्लॉय नहीं है और डेली वेजर नहीं है, तो वो शायद इससे इफेक्ट ना हो, उनको इस एंगल से भी देखना है। फिर दूसरा वो शख्स है जिसने ऑलरेडी केस उस वक्त कोर्ट में किया था और वो कोर्ट ने केस इस बुनियाद के ऊपर डिस्पोज ऑफ कर दिया था कि अब उन्होंने आपको रेगुलर तो कर दिया है और बहाल तो कर दिया है, उस बहाली का केस तब डिस्पोज ऑफ हो गया था और वो वही ऑर्डर लेके साथ आज के ऑर्डर को चैलेंज कर सकता है। ये फर्ज कर लें कि ये एक्ट आया और चला गया और जो 2010 से पहले वाली पोजीशन थी, जो शख्स जिस अदालत में गया हुआ था वो उस अदालत का दरवाजा दोबारा से खटखटा सकता है, नॉक कर सकता है और उसको चैलेंज कर सकता है। एक तो ये भी किया जाना चाहिए जो है वो इस तरह। तो ये हर शख्स ने देखना है कि वो अपने केस में जो इस जजमेंट से अप्लाई उस पे नहीं करती, इस एंगल से सोचने की जरूरत है। तो फिर जो है वो एम्प्लॉइज जो है अपनी कर सकते हैं जो है। बाकी जो है रिव्यू में भी, और रिव्यू उनको रोकता नहीं है, ये भी बात क्लियर कर दूं। मतलब रिव्यू ये नहीं कहता अगर आपने रिव्यू किया भी है तो फिर भी आप रेमेडी सीख कर सकते हैं, क्योंकि रिव्यू जो है वो उसको आप जो सब्सटेंटिव रेमेडी है वो नहीं उसमें आती जो एक अंडर द लॉ है। लेकिन ये अगर रिव्यू के इंतजार में रहे और उसको चैलेंज नहीं किया जिसका जो फॉर्म बनता है, तो फिर वो टाइम बार्ड हो जाएगा उनका केस। इस वजह से ये दोनों उनको इंडिविजुअली भी लड़ना चाहिए केस और रिव्यू में भी जाना चाहिए और ऑब्जेक्टिव ये होना चाहिए कि मेरे पे ये जजमेंट अप्लाई नहीं करती। अब हर एक ने देखना है कि मेरे पे किस तरह अप्लाई नहीं करती, जिस तरह मैंने कुछ एग्जांपल आपको बता दी हैं। ज़ाहिर है वो उस हवाले से उनको फैसले करने चाहिए। बहुत शुक्रिया आपका इश्तियाक चौधरी साहब प्रोग्राम में वक्त देने के लिए, थैंक यू सो मच। ज़ाहिरा ही मामलो जो सामू आयो आहे हिन वक्त उन तहत मुख़्तलिफ़ वफ़ाक़ी इदारनि मां मुलाज़िमनि खे कढण जो सिलसिलो बाज़ाब्ता तौर ते शुरू थी चुको आहे ऐं इहे ख़बरूं अचनि पियूं त ईंदड़ ॾींहंनि में वधीक मुलाज़िमनि खे कढियो वेंदो। पाकिस्तान पीपल्स पार्टी इन फ़ैसिले ख़िलाफ़ अदालत में वञण जो फ़ैसिलो कयो वियो आहे त उन सां ई हिन वक़्तु वफ़ाक़ी हुकूमत ते बि केतिरा ई सवाल उथनि था। इन करे पाण प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं सिंध में पाणी जी खोट जे हवाले सां। वक़्तु हिकु ब्रेक जो असां सां गॾु रहिजो।
प्रोग्राम में एक भेरो ॿीहर भलीकार प्रोग्राम के इन हिस्से में पाण ज़िक्र कंदासीं सिंध में पानी की खोट के हवाले से जेते मुसलसल एहतजाज जारी आहिनि। सिंध हुकूमत पारा मुसलसल इहो ॿुधाए पियो वञे त सिंध के पंहिंजे फार्मूले मूजिब पानी नाहे मिलियो ऐं जेको हिन भेरे टिरुखी फार्मूलो जोड़ियो वियो आहे उन तहत सिंध जे पानी में वधीक कटौती कई पई वञे। उन सां गॾोगॾु मुसलसल डैम खुलण सबब भी सिंध जे पानी में कटौती थी आहे। सिंध जे आबादगार हिन वक़्तु सरापा एहतजाज आहिनि। अॻी फसलनि खे नुक़सानु पहुतो आहे। उन सां गॾोगॾु इहो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे त ईंदड़ ॾींहंनि में वधीक नुक़सानु पिणु थींदो। जंहिंसां गॾोगॾु इरसा पारां जेको मौक़िफ़ इख़्तियार कयो पियो वञे त बरसातूं न थियण जे करे डैम भरिजी न आहिनि सघिया, जंहिंजे करे पाणी जी खोट पैदा थी आहे। पर सिंध हुकूमत जो इन सॼे मामले ते इहो मौक़िफ़ आहे त जेतिरो पाणी ॿियनि सूबनि खे मिले थो घटि में घटि ओतिरो सिंध खे ॾिनो वञे, या जेतिरो घटि ॿियनि सूबनि खे ॾिनो थो वञे ओतिरो ई सिंध खे घटि ॾिनो वञे, पर सिंध सूबे खे उन खां वधीक पाणी घटि ॾिनो पियो वञे। मुसलसल किराए थिए पई। काल्ह बिलावल भुट्टो ज़रदारी पारां हिन मामले ते ॻाल्हाए वियो। अॼु इरसा जो इजलास भी थियो आहे जंहिंमें भी ही मामलो उथारियो वियो आहे जॾहिं त हिन वक़्त ताईं इन जो को खड़तेल नाहे निकिरी सघियो। असांखे हिन वक़्तु फोन लाइन ते जॉइन कियो आहे अॻूणा इरसा जा मेंबर आहिनि मोहतरम जनाब मज़हर अली शाह साहब। शाह साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं वॾी महिरबानी अव्हां जी प्रोग्राम में जॉइन करण जे लाइ। सभ खां पहिरियां ॿुधाइजो जेको हिन वक़्तु मौक़िफ़ साम्हूं अचे पियो इरसा जो, बरसातूं घटि थियूं आहिनि, डैम न आहिनि भरिजी सघिया, जंहिंजे करे सॼे मुल्क मां कटौती थी आहे, उन जे करे सिंध खे पाणी घटि ॾिनो पियो वञे। जॾहिं त मुसलसल सिंध हुकूमत तोड़े पीपल्स पार्टी इहो ॿुधाए पई त जेतिरो ॿियनि सूबनि खे पाणी घटि मिलियो आहे ओतिरो ई सिंध खे ॾिनो वञे, पर सिंध जो अञा वधीक पाणी घटाए वियो आहे। अव्हां जी छा राय आहे सर? महिरबानी साईं मूंखे टाइम ॾियण जो। अर्ज़ु इहा आहे त मां 9 साल हुते रहियो हुउसि ऐं जॾहिं बि पाणी ख़ासि करे अगस्त में घटिबो आहे हमेशह, त पोइ जे पंजाब में मींहुं पइजी वेंदा आहिनि त पोइ ज़ोरीअ हू चवंदा आहिनि त बाबा हाणे ज़रूरत कान्हे का इन करे पाणी घटाए। पोइ असां त घटाइण कोन था हुआसीं, विढ़ंदा हुआसीं, जहिड़ो कंदा हुआसीं। पर हिन भेरे हुननि त इरसा त इंतिहा करे छॾी आहे। इहो त क़त्ल जे बराबरि आहे, मां ईअं चवंदुसि, छाकाणि जो बीठल फसल खे साड़णु क़त्ल जे बराबरि आहे। असांखे पाणी हिन साल जुलाई में मिलियो आहे ऐं उन जो मिसाल मां ईअं ॾियां त मां जॾहिं 2012 में मां चेयरमैन हुउसि, उन वक़्तु जुलाई में पाणी आयो ऐं अगस्त में पाणी डैम घटिजी विया ऐं चयो त पाणी घटायो। मूं चयोमांसि बाबा पाणी असां फुल ॾींदासीं, छाकाणि जो लेट सां पाणी मिलियो आहे। इन करे पाणी असांखे तेल ते पहुचाइणो आहे, माण्हुनि खे ॾियणो आहे, बीठल फसल बचाइणो आहे। उन खां पोइ ख़रीफ़ में रबी में जेकॾहिं 40% ताईं जेकॾहिं शॉर्टेज थी वई त का परवाह कान्हे, पर हिन वक़्तु बीठल फसल कंहिं सूरत में बचाइणो आहे। ठीकु आहे न साईं? हेलो जी जी सर। हा, त हिन साल हिननि बि जुलाई में पाणी आयो आहे ऐं महीनो पाणी कोन हलियो आहे। माण्हू पाणी मस वीचारनि पंहिंजा फसल पोखणु शुरू कया आहिनि, ख़ासि करे तेल वारा। जेकॾहिं हिन उनखे 18 तारीख़ ते 30,000 ड्रास्टिक रिडक्शन जेको तसवुरु नथो कजे। उसूलनि त असांजो हमारा उते जेको मेंबर आहे उहो विड़े हा रपड़ खणी हलियो अचे हा ऐं असांजा जेके वज़ीर साहब आहिनि या सेक्रेटरी आहिनि या ॿिया आहिनि उहे बाक़ाइदो विढ़नि हा कोर्ट में वञनि हा त बाबा ही कहिड़ो मसइलो आहे, असां सां ज़ुल्म पियो थिए, ही त माण्हू मरी वेंदा, अञा त पाणी उहा लाथे 2-3 ॾींहंनि खां पोइ पहुचंदी। 30,000 घटाया अथनि, तमामु मज़ाक कान्हे का। ऐं उनजो को कारण कोन्हे, छाकाणि त ही कुदरती शइ आहे। हिन वक़्तु अॼु 2,25,000 पाणी इनफ्लो आहे, पर जेकॾहिं कुदरती तरह सां उहो 2.25 लख थी वञे त ही छा कंदा? उन हिसाब सां पाणी न आहे हलाइणो, पाणी पोखियल फसल खे ॾियणो आहे। इहो इंटरनेशनली मञियल ॻाल्हि आहे त बाबा जेको बीठल फसल आहे उनखे त कंहिं सूरत में आहे। पोइ बाक़ी अॻिते जेकॾहिं ख़रीफ़ में रबी में जेतिरो बचो 40% घटिजे थो, 30% घटिजे थो, उहो वरी विराए खणंदासीं। ही त सम्झ में ॻाल्हि कान थी अचे। असांजा जेके मिनिस्टर साहब आहिनि या सीएम साहब सही ॻाल्हि कोन था ॿुधाइनि, अलाए छा ख़बर न आहे। मज़हर साहब जेको हिन वक़्तु इशू अचे पियो, ज़ाहिरा जेका ॻाल्हि पीपल्स पार्टी करे पई या जेको सिंध जो इरसा जो मेंबर करे पियो, हिन भेरे जेको फ़ैसिलो थियो आहे टिरुखी फार्मूले तहत विर्छ जो,
अवां जी उन ते छा राय आहे? छा सम्झो पिया त इन जे करे बि नुक़सान घणो पहुचे पियो? छो त ज़ाहिरा जेके ॿिया टे सूबा आहिनि उहे असांखे हिक पेज ते नज़र अचनि था। सिंध हुकूमत इहो ॿुधाए पई मुसलसिल त असांजो हिकिड़ो मेंबर उते वेठल आहे, उन जे करे असां जेको कुझु चऊं था उहो थिए नथो, उन जे करे घणो नुक़सान पहुचे पियो? साईं मुंहिंजा ओटर रुखी हिकिड़ो अलॻि शइ आहे, उहा फ़िलहाल उनखे फ़िलहाल छॾियो, उहो आहे CCI में केस हलंदड़ आहे, उन सां एॾो मसइले जो कोन्हे को। हिन वक़्तु मसइलो आहे असांजे ज़ियाफ़्ते जो। असांजो पाणी 30,000 घटाए वियो आहे। अंदाज़ो कयो 30,000 जॾहिं माना हिकु बैराज जो पाणी घटि 6 ॾींहंनि खां पोइ घटिबो, तव्हांजो टेलो जेको हुननि ग़रीबनि तव्हांजे घर जे ज़ालुनि जा ॿार बचनि जा या सामान विकिणी ऐं अन्न वठी ऐं उन्हनि आबादी कई आहे, उहा सड़ी वेंदी, तबाह थी वेंदी, ग़रीब मरी वेंदा। सुठो उहा ॻाल्हि आहे। इहो बाक़ाइदे इनखे जेकॾहिं सिंध हुकूमत तरापरली नथा वठनि ऐं जेकॾहिं इनखे कोर्ट ते वञो घुरिजे, नो डाउट हिन वक़्तु असांखे कोन थींदो, पर अॻिते त बचंदासीं। सुभाणे ई 1 महीने लाइ असांजो पाणी बंदि करे छॾींदा। हिननि इर्शाद जे मेंबरनि जी अथॉरिटी कान्हे का त बिछड़ फसल खे साड़े छॾे। 30,000 वॾो क्वांटम आहे, लख 40-70 मूं 30,000 कढी छॾनि। असांखे हाणे लख पाणी कोन मिलंदो, जिते असांखे 1.25 लख पाणी खपे घटि में घटि। सो चवण जो मक़सदु इहो आहे त हीअ त मूंखे ख़बर न आहे त इहो रुॻो इहो प्रेस कॉन्फ्रेंस ऐं ख़त लिखण सां मसइला कोन हल थींदा। जहिड़े नमूने सां उहो टियों कामयाब बि आहिनि, जहिड़े नमूने सां उहो ते पंहिंजो कमु हलनि पिया, अहिड़े नमूने सां आहिस्ते आहिस्ते असांजी हर शइ खसिजी वेंदी। हीउ तमामु ख़तरनाक मसइलो आहे। हिन ते तमामु 1 लख खां वधीक पंचों ते ख़तरनाक आहे। 30,000 पाणीअ ते असांजो घटाइण मज़ाक न आहे। सर अवां छा पिया सम्झो? अवां जो तजुर्बो छा थो चए? ज़ाहिरा जेका सूबाई हुकूमत आहे उहा त पंहिंजी ॻाल्हि करे पई, अवां जो तजुर्बो छा पियो चवे त छो एॾी शॉर्टेज खे सिंध मों ॾे पियो हिन वक़्तु? मुंहिंजो तजुर्बो इहो आहे त असांजे सिंध सेक्रेटरी में को माण्हू कोन्हे को जंहिंखे ख़बर हुजे त छा करिणो आहे छा न आहे करिणो। उन्हनि वटि पंजाब में सेल ठहियल आहे, 90 सालनि जो पोड़ो उन इंचार्ज जेको ॿुधाए थो छा करणु घुरिजे छा न करणु घुरिजे। हिन वक़्तु पंजाब में मींहुं पियो आहे, इन करे पाणी घटाए सघिजे। पंजाब में मींहुं न पिया आहिनि त पाणी कोन घटाइनि हा। सिंध में मींहुं कोन पियो आहे, सिंध में मींहुं पिया आहिनि त असांखे पाणी जी ज़रूरत कान हुजे हा। मक़सदु इहो आहे त इहे शयूं उते सेल हुजे, सोचनि सम्झनि। अॻे मिनिस्टर हिकिड़ो आहे उहो हिकिड़ी ॻाल्हि पियो करे, हाणे मिनिस्टर ॿियो आयो आहे उहो ॿी ॻाल्हि पियो करे। असुल जेको मक़सदु आहे उहा पहिरां 2 ऐं पहिरां 14 जो उहो त शुरूआती ॻाल्हि हूंदी आहे। हिन वक़्तु पाणी बाबा असांजो कटियो वियो आहे, यानी हिकु मस जूड़ा में पाणी पहुतो आहे, हिकु लेट थी वियो, उहो महीनो बि कोन गुज़रियो आहे। माण्हू वञे सां पहुतो आहे, वीचारनि हिकु पाणी ॾिनो आहे, हाणे उनजो ख़तमु थींदो। तव्हां छा था सम्झो त 30% तव्हांजी तबाही थी वेंदी ग़रीबनि जी, ऐं अमीरनि खे त कोन्हे कोॾो। सॼो टेलू सुकी वेंदो, बलोचिस्तान सुकी वेंदो, उहे असांखे गारियूं ॾींदा। मूंखे सम्झ में नथी अचे त असांजी हुकूमत छो चुप आहे, छा मक़सदु अथनि, छो इनखे पॉलिटिकल इशू क्यों छो थो थियनि। छा PTI थी चाहे त इहो सिंध सुकी वञे? ईअं कोन्हे को। हीउ जेको आहे टेक्निकल जस्टिफिकेशन ॾेई नथा सघनि। मां उते अकेलो हूंदो हुउसि, मां 9 साल में न कंहिं चीफ मिनिस्टर सां ॻाल्हायो, न मिनिस्टर सां ॻाल्हायो, न सेक्रेटरी सां ॻाल्हायो। मां पाण वेही अकेलो जो मुक़ाबिलो कंदो हुउसि। बाक़ाइदो मजबूर कंदो हुउसि, बाबा कम अज़ कम हेतिरो त ॾियो जो असां जीऊं, असांखे जीअण त ॾियो। हीअ त मारनि था असांखे ऐं ॻाल्हियूं उबती थियूं वञनि। छा थी चक्कर आहे, ख़बर न आहे मक़सदु छा अथनि। ठीकु आहे, वॾी महिरबानी अवां जी शाह साहब प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। ज़ाहिरा हिन वक़्तु जंहिं खोट खे पाणी जी खोट खे सिंध मों ॾिए पियो, उन सां वधीक ईंदड़ ॾींहनि में तबाही अचण जो इम्कानु आहे। जीअं शाह साहब ॿुधायो पए त सियासी तौर ते पॉइंट स्कोरिंग त थिए थी, पर टेक्निकल जेका पंहिंजी ॻाल्हि रखणु घुरिजे उहा हिन वक़्तु ताईं न पई रखी वञे, जंहिंजे करे इहो मामिलो पेश अचे पियो। ऐं ज़ाहिरा जेके ईंदड़ ॾींहं आहिनि उहे अञा ॿुधाइनि पिया त वधीक ख़तरनाक साबित थी सघनि था। इन सां ई प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। पंहिंजे मेज़बान मेराज हबीब खे ॾींदा इजाज़त। अलावाई।